अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार माहिया सनाउल्ला हाशमानी हेडलाइंस समारे थियूं ख़बर शामिल कराज़ी काज़ी उमद ते पुलिस वैन जो ट्रालर सां टक्कर थियो आहे। 4 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। सरकार खो स्टाफ लॻ कमांडो सेंटर ते ट्रेनिंग लाइ वेंदड़ एहलकारनि जी वैन सां हादसो पेश आयो आहे। शहज़ाद अहमद शेख, अली गोहर बालकानी, आबिद अली मीरानी ऐं माशूक अली मलिक ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नवाब अली मोहम्मद थाणे जी पुलिस पहुची ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर तहवील में वठी छॾियो आहे। ज़ख़्मी पुलिस एहलकारनि खे नवाबशाह अस्पताल रेफर किया वियो आहे। ख़बर सां शेयर कयो में नाज़रीन काज़ी अहमद मां जिते पुलिस वैन जो ट्रालर सां टक्कर थियो आहे। 4 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। सरकारी खो स्टाफ लॻ कमांडो सेंटर ते ट्रेनिंग लाइ वेंदड़ एहलकारनि जी वैन सां हादसो पेश आयो आहे। शहज़ाद अहमद शेख, अली गोहर बालकानी, आबिद अली मीरानी ऐं माशूक अली मलिक ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। नवाब अली मोहम्मद थाणे जी पुलिस पहुची ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर तहवील में वठी छॾियो।